ताज़ो नवां क्या कंदासीं। ईरान जो सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामनाई अमरीका और इसराइल के हमले में शहीद थी वियो आहे। ईरान के सरकारी मीडिया सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामनाई की शहादत की तस्दीक करे छड़ी आहे। ईरान की सरकारी मीडिया जो चवण है तो ईरानी सुप्रीम लीडर की शहादत संदसि ऑफिस में थी आहे। हमले में आयतुल्लाह खामनाई जो पुट नूह धी नाती और ॾोहिटी भी शहीद थी विया आहिनि। बे तरफ़ सुप्रीम लीडर की शहादत ते ईरान पारा 7 ॾींहं मोकल और 40 ॾींहं सोग जो ऐलान किया वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर हवा ताईं पहुचूं पिया। बाक़ी ॿुधायूं त ईरान जो सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामनाई अमरीका इसराइल के हमले में शहीद थी वियो आहे। ईरान की सरकारी मीडिया सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामनाई की शहादत की तस्दीक करे छड़ी आहे। ईरान की सरकारी मीडिया जो चवण है तो ईरानी सुप्रीम लीडर की शहादत संदसि ऑफिस में थी आहे। हमले में आयतुल्लाह खामनाई जो पुट नूह धी नाती और ॾोहिटी भी शहीद थी विया आहिनि। बे तरफ़ सुप्रीम लीडर की शहादत ते ईरान पारा 7 ॾींहं मोकल और 40 ॾींहं सोग जो ऐलान किया वियो आहे।